हींअर असां अहमद खान सो स्कूल जो हेडमास्टर साईं अब्दुल वहीद साहब खे इनवाइट कंदासीं, उहे अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में साईं अब्दुल वहीद। जेडो तुझो नाम आज बे ओडियाई मंगा री थंबे री तूड़िए तू छपर तू छाव उजाड़ो कहाँ है तोखे मालूम सब। मोहतरम उस्ताद साहबान कोटवासी प्यारा प्यारा शागिर्द अस्सलाम वालेकुम जी सिंध। तमाम घणी मुझे ॾाढी खुशी थी जो तव्हांखे मां मुबारकबाद पेश कयां थो अहिड़े कामयाब प्रोग्राम करण ते। साईं जान मोहम्मद जेको हिन प्रोग्राम जी जान आहे, जेको प्रोग्राम के में जान विझंदो आहे, उन जे लाइ मां तव्हां सभिनी खे चवंदुसि त क्लैपिंग कयो ज़ोरदार। कमाल जी साईं तयारी कराई आहे हिन प्रोग्राम में। मां खैपुर जे स्कूल सेंसिजा में पढ़ियो आहियां, उते प्राइवेट स्कूल में पढ़ियो आहियां, उते प्रोग्राम ॾिठा आहिनि। वॾे पैमाने ते उन्हनि जी तयारी थींदी आहे, वॾी टीम हूंदी आहे जेका उन्हनि खे तयारु कंदी आहे। पर साईं हिकिड़े ॻोठ में हिकिड़े प्राइमरी स्कूल में अहिड़ो प्रोग्राम करणु कमाल जी ॻाल्हि आहे। तव्हां सभिनी ॻोठवासियुनि खे, ॿारनि खे, उस्तादनि खे जेके जिन्हनि प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो, साईं कमाल करे छॾियो, माशाअल्लाह। ॾाढी ख़ुशी थी अहिड़े प्रोग्राम करण ते। अहिड़ा प्रोग्राम प्राइमरी स्कूल में करण साईं, मां त पंहिंजी यूसी तालको हुजे या डिस्ट्रिक्ट में अहिड़ा प्रोग्राम प्राइमरी सतह ते थींदा आहिनि साईं, उनजे लाइ कमाल जी ॻाल्हि आहे। अॼु असां पंहिंजी सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असांजूं ॿ मायूं आहिनि, हिकिड़ी माउ जेका असांखे जनम ॾींदी आहे, हिकिड़ी असुल माउ आहे जेका सिंध, जंहिं असांखे जंहिंजो असां खाऊं था, जंहिंजो असां पीऊं था, जंहिं ते असां रहूं था, ऐं उनजो प्यार जो इज़हार अॼु तव्हां सां गॾिजी करे रहिया आहियूं। तमामु ख़ुशी थिए थी अॼु ॿारनि खे अजरक ऐं टोपीअ सां ॾिसी करे। ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं जस हुजे साईं खे अहिड़नि प्रोग्राम करण जी। हिकु दफ़ो मां ॿीहर मुबारक ॾियां थो ऐं पंहिंजी चांहि वठां थो। वॾी महिरबानी साईं। साईं अब्दुल वहीद साहब जन जी वॾी महिरबानी, जंहिं असांजे स्कूल जे लाइ ऐं असां लाइ सुठा लफ़्ज़ चया।